सॼे मुल्क जियां कराची जे ज़िले मलीर में बि जश्न आज़ादी जो ॾियारो भरपूर नमूने मल्हायो पियो वञे। DC मलीर इरफान सलाम ऐं SSP मलीर इरफान बहादुर क़ौमी झंडो फड़काए मुख्य तक़रीब जी शुरूआत कई। हुन दौरान ज़िले अमलदारनि समेत वॾे अंग में शहरनि शिरकत कई। तफ़सील ॾिसूं था मुर्तज़ा चांडियो जी हिन रिपोर्ट में। जी 24 अगस्त ॾियारे जे हवाले सां जश्न आज़ादी जे हवाले सां मुख्य तक़रीब मलीर में जो डिप्टी कमिश्नर ऑफिस में मल्हाई पई वञे। हिते जेको आहे हींअर डिप्टी कमिश्नर मलीर समेत हितां जा जेके अफ़सरान सभु मौजूदु आहिनि, जॾहिं त SSP ट्रैफिक ऐं ॿिया अफ़सरान बि पिण हिते मौजूदु आहे। अचो त पाण हिन खे वीचार अचूं अॼु जो ॾींहुं ही कहिड़े लिहाज़ सां कीअं मल्हाए रहिया आहिनि। इसी मलीर ऑफिस में तकरीब हुई है जिसमें तमाम डिस्ट्रिक्ट लेवल के तमाम ऑफिसर्स जो हैं सरकारी महकमों के वो तमाम यहाँ पर मदऊ किए गए और ये एक अच्छी रिवायत है और ये रिवायत बरकरार रहनी चाहिए। इससे जो है ये 14 अगस्त का जो बड़ा स्ट्रॉन्ग मैसेज जाता है, पब्लिकली भी जाता है और एक जज्बा है 14 अगस्त के हवाले से। मैं ये समझता हूँ ये जज्बा ताज़ा रहना चाहिए। असां 14 अगस्त जो हिते DC ऑफिस में मल्हाए रहिया आहियूं। DC साहब जी सरबराही में अॼु फ्लैग सेरेमनी आहे। उते असां सॼो डिस्ट्रिक्ट जा ऑफिसर सभु पहुता आहियूं ऐं इंशाल्लाह सॼे डिस्ट्रिक्ट मलीर में शानदार तरीके से 14 अगस्त मल्हाई वञे। हमारा मुल्क जो है वो लाखों लोगों की कुर्बानियों के बाद जो है वो हमें हासिल हुआ है और जैसा कि क़ायद-ए-आज़म ने फरमाया था काम 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 और सिर्फ काम, हमें उस पर जो है वो अमल करना चाहिए। असां पंहिंजे सभिनी साथियुनि खे पैगाम ॾींदासीं मलीर वासियुनि खे जो भई पंहिंजे इलाइक़े जो ख़्यालु कनि, सफ़ाई जो ख़्यालु कनि ऐं जश्न आज़ादी पूरे शान और शौक़ सां मल्हाइनि। हर दफ़े हिते ही तकरीब थींदी आहे DC ऑफिस में, तो DC ऑफिस में फ्लैग होस्टिंग आहे। उन हवाले सां सभिनी सॼी आवाम खे सॼी क़ौम खे जश्न आज़ादी मुबारक। हितां इहा त असां पाकिस्तान खे जेको सो बनायोसीं ला इलाहा इल्लल्लाह जे बुनियाद ते, हाणे उन ते असांखे सभिनी खे अचिणो आहे। उन ते असां ईंदासीं त असांजे जुमिले मसइला जेके आहिनि ते हल थींदा। महिरबानी। कंहिं भी मुल्क जी वॾी हिकु नेमत हूंदी आहे अल्लाह जी तरफ़ां ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजो मुल्क आज़ादु आहे। सभिनी पाकिस्तानियुनि खे इन सिलसिले में वधि मुबारकबाद थो ॾियां त हिन ॾींहं खे ईअं ई जोश ख़रोश सां मल्हायो वञे। अॼु जेको आहे पाकिस्तान जो जेको आहे 75th एनिवर्सरी आहे, इहा असांजे लाइ वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे सभिनि लाइ। पहले तो मेरी तरफ से तमाम कौम को जश्न आज़ादी मुबारक हो। आज आज़ादी को महसूस करने का दिन है, आज़ादी को मनाने का दिन है और उन कुर्बानियों को याद करने का दिन है जो तहरीक आज़ादी में हमारे बानियान पाकिस्तान ने दी हैं, जिसकी वजह से ये हमारा वतन वजूद में आया है। ये हमारे लिए एक तारीख़ी दिन है क्योंकि हमारे आबा व अजदाद और हमारे जितने लीडर साहिबान उनकी कुर्बानियों की बदौलत आज हम एक आज़ाद मुल्क में बैठे हुए हैं और हमें यही कोशिश करनी चाहिए कि हम हम सब मिलजुल के इस मुल्क को हम आगे बढ़ाएं, मेहनत करें। कैमरामैन शकील मिर्चा सां गॾु मुर्तज़ा चांडियो, 30 TV न्यूज़ मलीर, कराची।